घोटकी ज़िले में अल ख़िदमत फाउंडेशन पारां बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी मदद लाइ इमदादी कार्रवाई जारी। तंज़ीम पारां मुतासिरनि में राशन नई तरपाल विरहाया विया। सरपरस्त आला अल ख़िदमत फाउंडेशन घोटकी अमीर जमायत इस्लामी तश्कील अहमद सिद्दीकी ॿियनि उहिदेदारनि सां गॾिजी अल ख़िदमत फाउंडेशन जे तहत तूफ़ानी बरसातनि जे मुतासिर ख़ानदाननि में ख़ुश्क राशन ऐं तरपाल विरहाया। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अमीर जमायत इस्लामी तश्कील अहमद सिद्दीकी चयो त अल ख़िदमत फाउंडेशन ज़िले घोटकी में मुश्किल जी हर घड़ीअ में अॻियां रही आहे। घोटकी मीरपुर माथेलो ख़ानपुर महर जे ॻोठनि में बरसात सबबि बेघर थियल मुतासिरनि जी ख़िदमत में मसरूफ़ आहे। हिन जो त असांजे मुल्क में हर साल बरसातूं वसंदियूं रहंदियूं आहिनि, पर हुकूमती सतह ते मुनासिब इंतज़ाम न थियण करे बरसातूं अज़ाब बणिजी वेंदियूं। इहो ई सबबु आहे जो हर साल बरसातनि सबबि वॾो नुक़सानु थींदो आहे। हिननि चयो त बरसाति हुजे या का बि कुदरती आफ़त, अल ख़िदमत फाउंडेशन मुतासिरनि जी ख़िदमत लाइ हमेशह अॻिते हूंदी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।